मर्द भी वॾी अजीब शइ आहे। घरवारीअ में तवाइफ़ जहिड़ियूं अदाऊं तलाश कंदो आहे ऐं तवाइफ़ में घरवारीअ जहिड़ी वफ़ादारी तलाश कंदो आहे। यादि रखिजो, रंडी औरत पहिरियां आहे ऐं बाद में रंडी आहे। मुहबत महिलातनि खां वधीक कखावन घरनि में रहंदी आहे। कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेकी पंहिंजी ज़ात लाइ उहो कमु कंदा आहिनि जंहिंखां शैतान बि लवाईंदो आहे। अगरि ही मुआशिरो कोठनि ते वञण वारनि बेग़ैरत ऐं हवस परस्त माण्हू पैदा करे सघे थी त हुन मुआशिरे में रंडी पैदा थियण सां एतिरी हैरानगी छो थींदी आहे? जेसीं ताईं ख़रीदार मौजूदु हूंदा बाज़ार में माल ईंदो रहंदो। धी कोई बि पैदा करणु नथो चाहे, मगर बिस्तर ते सभई मर्द औरत चाहींदा आहिनि। मस्जिद में देवबंदी, शिया, सुन्नी, वहाबी ऐं जॾहिं सिनेमा में सभु हिकु ज़ात। औरत सां मुहबत करण जो पहिरियों मक़सदु इहो हूंदो आहे त हू मर्द जी थी वञे। मां हुन मुआशिरे में रहंदो आहियां जिते आमतौर ते वॾनि घरनि में नंढा माण्हू ऐं नंढनि घरनि में वॾा माण्हू रहंदा आहिनि। मां अहिड़ी फ़िज़ा में वॾो थियो आहियां जिते पंहिंजी ख़्वाहिशात खे दॿाइणु वॾो सवाबु सम्झो वञे थो। हर शख़्स, चाहे उहो वॾो हुजे या नंढो, पंहिंजी ज़िंदगी में का न का अहिड़ी हरकत ज़रूरु कंदो आहे जंहिं ते हू सॼी उमिरि पशेमान रहंदो आहे। कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां पंहिंजूं अखियूं बंदि करे छॾियां, पर पंहिंजे ज़मीर जो छा कयां? जिस्म खे निशानो बणाए सघिजे थो, मगर रूह खे नथो बणाए सघिजे। जंहिं नियत सां का तवाइफ़ बुरको पाईंदी आहे, कुझु मर्द बिल्कुलु उन्ही नियत सां ॾाढ़ी रखे छॾींदा आहिनि। औरत जो ॿियो नालो हरारत आहे।